सॼी सिंध जी आ शिकारपुर में पिणु गर्मी जी शदीद लहर बरक़रार आहे, जंहिं करे मामूलवार ज़िंदगी मुतासिर थी रही आहे। विलनि ते मौजूदु आहे अतीक धुकड़। जी अतीक। हाँ जी बिल्कुल, शिकारपुर में भी सचो नज़र पांदल थियल है। जैसे तो कहर जी गर्मी में माण्हू जो मौतियूं मुंहिंजी वियूं आहिनि। शिकारपुर में मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां त गर्मी हुजण जे करे माण्हू जेके आहिनि उहे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। सिहत खाते पारां माहिर डॉक्टरनि पारां ॿुधायो वियो आहे त जेके घरनि मां मजबूत तौर जेके ॿाहिरि निकिरो त उते मथे ते लटो ऐं टोपी पाए चश्मो पाए करे निकिरो। हिन जेके लाइ त शहर में मुख़्तलिफ़ चौकनि ते जेके आहिनि थधे पाणी जूं सब्जियूं लॻियूं वियूं आहिनि ऐं शरबतनि जा जेके दुकान आहिनि ऐं जेके माण्हू जेके आहिनि उहे थधे शयूं जेके आहिनि उहे वापरण ते मजबूर थी विया आहिनि। जॾहिं नौजवान जेके ॿारड़ा हुजनि उहे गर्मी सबबि पंहिंजी गर्मी जे बचाव जे लाइ स्विमिंग पूलनि लाइ ट्यूबवेलनि लाइ रुख करे वरितो आहे। ऐं हिन वक़्तु असां जुमाणे अला वारे इलाइक़े ते बीठा आहियूं, जेकॾहिं त माण्हू जेके आहिनि उन्हनि खे मथे ते लटो ऐं टोपीअ जो जेके आहिनि सिहत खाते पारां हिदायतूं कयूं वियूं आहिनि। जॾहिं त मकानी खाते पारां ॿुधायां त शहर में किथे बि जेके आहिनि थधे पाणी जूं सब्जियूं क़ाइमु न कयूं वियूं आहिनि। मौसमियात खाते पारां ॿुधायो वियो त अॼु जुमे जो ॾियारो ऐं छंछर जे ॾियारे ते कहर जी गर्मी पवंदी ऐं सिहत खाते पारां डॉक्टर अॼु ॿुधायो वियो त 12 बजे खां 4 बजे ताईं जेके आहिनि माण्हू घरनि खां ॿाहिरि न निकिरनि ऐं माण्हू घरनि ताईं रहनि गर्मी जे बचाव जे लाइ। जी।